بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور शुरू अल्लाह जे नाले सां जेको तमाम घणो मेहरबान ऐं वॾो रहम कंदड़ आहे। वॾी बरकत वारी आहे उहा ज़ात जंहिं जे हथ में बादशाहत आहे ऐं उहो हर शइ ते कुदरत रखे थो। जंहिं मौत ऐं हयातीअ खे पैदा कयो त जीअं अव्हां खे आज़माए त अव्हां मां केरु घणा चङा कम करे थो ऐं उहो ज़बरदस्त ऐं वॾो बख़्शण वारो आहे। الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير ولقد زينا السماء الدنيا بمصابيح وجعلناها رجوما للشياطين وأعتدنا لهم عذاب السعير उहो जंहिं 7 आसमाननि खे बणायो हिक ॿिए जे मथां न अव्हां ॾिसंदो रहमान अल्लाह जे बनाइण में को फ़र्क़ वरी पंहिंजी अखियुनि सां ॾिस का ख़राबी नज़र अचई थी वरी पंहिंजी निगाहुनि सां ॾिस बार बार तुंहिंजियूं निगाहूं तो वटि थकिजी हारजी मोटी ईंदियूं। बेशक असां तारनि सां आसमान खे सिंगारियो आहे ऐं असां इन्हनि खे शैतान खे हणण जो हथियार बणायो आहे ऐं इन्हनि जे लाइ भड़कंदड़ बाहि जो अज़ाब तैयार कयो आहे। الذين كفروا بربهم عذاب جهنم وبئس المصير إذا ألقوا فيها سمعوا لها شهيقا وهي تفور تكاد تميز من الغيظ كلما ألقي فيها فوج سألهم خزنتها ألم يأتكم نذير ऐं जिन माण्हुनि पंहिंजे रब जो इनकार कयो इन्हनि लाइ अज़ाब आहे दोज़ख जो ऐं उहा वॾी किनी मोटण जी जाइ आहे। जॾहिं उन्हनि खे इन में उछलायो वेंदो त उहे ॿुधंदा उन जी रड़ ऐं उहो उछलंदो हूंदो वेझो आहे त उहो कावड़ जे करे फाटी पवे। जॾहिं बि इन्हनि जे टोले खे दोज़ख में उछलायो वेंदो त इन्हनि खां दोज़ख जा दारोगा पुछंदा त छा अव्हां वटि को ॾेॼारण वारो नबी न आयो हुओ? قالوا بلى قد جاءنا نذير فكذبنا وقلنا ما نزل الله من شيء إن أنتم إلا في ضلال كبير وقالوا لو كنا نسمع أو نعقل ما كنا في أصحاب السعير فاعترفوا بذنبهم فسحقا لأصحاب السعير إن الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة وأجر كبير उहे चवंदा त छो न बिल्कुलु आयो हुयो असां वटि ॾेॼारण वारो पर असां इन खे कूड़ो कयो ऐं असां इन खे चयो त अल्लाह का शइ नाहे लाथी तू नाही पर वॾो गुमराह। ऐं उहे चवंदा त जेकॾहिं असां ॿुधूं हा ऐं सम्झूं हा त असां दोज़खिन मां न हुजूं हा। पोइ उन्हनि पंहिंजो ॾोहो मञियो पोइ दोज़खी अल्लाह जी रहमत खां परे हुजनि। बेशक जेके माण्हू ॾिजंदा आहिनि पंहिंजे रब खां बग़ैर ॾिसी उन्हनि जे लाइ माफ़ी ऐं वॾो सवाब आहे। وأسروا قولكم أو اجهروا به إنه عليم بذات الصدور ألا يعلم من خلق وهو اللطيف الخبير
هو الذي جعل لكم الأرض ذلولا فامشوا في مناكبها وكلوا من رزقه وإليه النشور أأمنتم من في السماء أن يخسف بكم الأرض فإذا هي تمور ऐं अव्हां आहिस्ते ॻाल्हायो या ज़ोर सां बेशक उहो त सीननि में लिकियल राज़ बि ॼाणे थो छा जंहिं पैदा कयो आहे उहो ई न ॼाणंदो ऐं उहो त सभु ॼाणंदड़ आहे उहो ई आहे जंहिं ज़मीन खे सिधो कयो पोइ हलो फिरो इन जे पासनि में ऐं अल्लाह जो ॾिनल रिस्क खाओ ऐं उन्हे ॾेई क़बर मां उथी वञिणो आहे छा अव्हां खे डपु कोन्हे इन खां जेको अल्लाह आसमान में आहे उहो तव्हां खे ज़मीन में धसे छॾे पोइ उहा लुॾण लॻे أم أمنتم من في السماء أن يرسل عليكم حاصبا فستعلمون كيف نذير ولقد كذب الذين من قبلهم فكيف كان نكير أولم يروا إلى الطير فوقهم صافات ويقبضن ما يمسكهن إلا الرحمن إنه بكل شيء بصير या अव्हां खे डपु कोन्हे इन जो त जेको अल्लाह आसमान में आहे उहो मोकिले अव्हां जे मथां पथरनि जो तूफ़ान पोइ अव्हां खे ख़बर पवंदी त कीअं आहे मुंहिंजो ॾेजारणु ऐं बेशक कूड़ो कयो माण्हुनि इन्हनि खां अॻु पोइ ॾिसो त मुंहिंजी कावड़ कीअं हुई छा इहे काफ़िर नथा ॾिसनि पखियुनि ॾे जेके इन्हनि जे मथां उॾामनि पिया परनि खे खोले ऐं बंदि करे नाहे इन्हनि खे हवा में रोके वेठो पर रहमान अल्लाह बेशक उहो हर शइ खे ॾिसंदड़ आहे أمن هذا الذي هو جند لكم ينصركم من دون الرحمن إن الكافرون إلا في غرور أمن هذا الذي يرزقكم إن أمسك رزقه بل لجوا في عتو ونفور أفمن يمشي مكبا على وجهه أهدى أمن يمشي سويا على صراط مستقيم भला उहो केरु आहे जेको अल्लाह जे मुक़ाबले में अव्हां जी फ़ौज बणिजी मदद कंदो काफ़िर त धोखे में आहिनि भला उहो केरु आहे जेको अव्हां खे रिस्क ॾींदो जेकॾहिं अल्लाह अव्हां जो रिस्क रोके छॾे बल्कि उहे काफ़िर त लॻा पिया आहिनि पंहिंजी सरकशी ऐं नफ़रत में छा भला उहो माण्हू जेको पंहिंजे मुंहुं भर किरंदे हले थो उहो सिधे रस्ते ते आहे या उहो जेको सही सिधे रस्ते ते हले थो قل هو الذي أنشأكم وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون قل هو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين قل إنما العلم عند الله وإنما أنا نذير مبين ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अव्हां चओ त उहो ई त आहे जंहिं अव्हां खे पैदा कयो ऐं अव्हां जा कन अखियूं ऐं दिलियूं बणायूं पर अव्हां घटि शुक्र कंदा आहियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अव्हां चओ उहो ई त आहे जंहिं अव्हां खे ज़मीन में पिखेड़ियो ऐं उन्हे ॾे अव्हां गॾु कया वेंदो ऐं काफ़िर चवनि था त ॿुधायो उहो क़यामत जो वादो कॾहिं पूरो थींदो जेकॾहिं अव्हां सचा आहियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अव्हां चओ इन जो इल्म त रुॻो अल्लाह खे आहे ऐं मां त रुॻो साफ़ ॾेजारण वारो आहियां فلما رأوه زلفة سيئت وجوه الذين كفروا وقيل هذا الذي كنتم به تدعون قل أرأيتم إن أهلكني الله ومن معي أو رحمنا
فمن يجير الكافرين من عذاب أليم पोइ जॾहिं उहे इन अज़ाब खे वेझो खां ॾिसंदा त बुछड़ा थी वेंदा मुंहं इनकार कंदड़नि जा। पोइ इन्हनि खे चयो वेंदो त ही आहे उहो अज़ाब जंहिंखे अव्हां घुरंदा हुयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम अव्हां चओ त छा अव्हां ॾिसो नथा जेकॾहिं अल्लाह मूंखे ऐं जेके मूं सां गॾु आहिनि तिन खे हलाक करे या रहम करे त काफ़िरनि खे दर्दनाक अज़ाब खां केरु बचाईंदो। قل هو الرحمن آمنا به وعليه توكلنا فستعلمون من هو في ضلال مبين قل أرأيتم إن أصبح ماؤكم غورا فمن يأتيكم بماء معين ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम अव्हां चओ त उहो रहमान अल्लाह ई आहे जंहिं ते असां ईमान आंदो आहे ऐं उन्हे ते ई असांजो तवक्कुल आहे। पोइ अव्हां जल्द ॼाणंदो त केरु साफ़ साफ़ सिधे रस्ते तां हटियल आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम अव्हां चओ त भला ॾिसो त जेकॾहिं अव्हां जो पाणी ज़मीन जे अंदरि हलियो वञे पोइ केरु आहे अल्लाह खां सवाइ जेको अव्हां खे वहंदड़ पाणीअ जो चश्मो आणे ॾे।